या नबी खातिमुल अंबिया सैयदी मुर्शदी या हबीबे खुदा वालिए दो जहां मरहबा मरहबा बादशाह ज़मां मरहबा मरहबा या नबी या नबी। बिन्ही जहाननि जे सरदार नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जे ॾिहाड़े ते खानपुर महर शहर तोड़े पसगिरदाई वारनि इलाइक़नि में मरहबा या रसूलुल्लाह जे नारनि जी गूंज गूंजंदी रही। उन खां अलावा खानपुर महर जे पंजगुली चौक तोड़े घोटकी बस स्टैंड ते महफ़िल मिलाद जूं तकरीरूं मुनक़िद कयूं हुयूं। खानपुर महर जे पंजगुली चौक ते मुनक़िद कयल मिलाद मुस्तफ़ा कॉन्फ्रेंस में मियाँ अब्दुरूफ़ शिरकत कई, जिते नात ख़्वाननि बिन्ही जहान जे सरदार जे शान में नातू पढ़ी इश्क जो इज़हार कयो। जॾहिं त घोटकी बस स्टैंड वटि थियल तकरीब खे ख़िताब कंदे मियाँ आफ़ताब अहमद साईं जो चवणु हुयो त असुल ज़िंदगी उहा आहे जेका पाण करीमनि जे ॾिसियल वाट ते गुज़ारी वञे थी। इन ॻाल्हि जो सबूत मिली वेंदो त असां नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मती हुजण जे हिसाब सां असां हिकु उम्मत आहियूं। जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में खानपुर महर जे बाज़ारुनि तोड़े घरनि खे झंडनि सां सिंगारियो वियो हो ऐं हर तरफ़ मरहबा या रसूलुल्लाह जा नारा गूंजंदा रहिया। कैमरामैन अली जहान सां गॾु साहिल काज़ी, सिंध टीवी न्यूज़, खानपुर महर।